मुल्क में मुख्तलिफ सियासी जमातुनि जी चूंड मुहिम जारी। मुख्तलिफ शहरनि में चूंड जलसा। आम चूंडूं वेझो ईंदे ई सियासी अॻवाननि जूं इलेक्शनी सरगर्मियूं तेज़ थी वयूं। पीपल्स पार्टी अॼु सरगोदा में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। भलवाल स्टेडियम में स्टेज तैयार थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। नून लीग ननकाना साहिब में मैदान सिंगारींदी। नवाज शरीफ ऐं मरियम नवाज जलसे खे ख़िताब कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी तहसीब में रही कारकर्दगी ते ॻाल्हाए पीटीआई पानी कारगंद जो कल्चर शुरू कयो हो। नून लीग अखबार मरियम औरंगज़ेब जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी पीडीएम हुकूमत में पढ़ी वसी रहियो आहे। पीपी चेयरमैन नओं पंजाब में आयो आहे। को बि अवाजी ज़ातियाती सियासत नथो ॿुधणु चाहे। अहिड़ी कहिड़ी तरक़ी आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध मां पंजाब खणी ईंदो। कंडियारो भरिसां कुछ ॾींहं अॻु शादी कंदड़ नौजवान क़त्ल। ॻोठ में सियाल में अब्दुल जब्बार सियाल खे घर अंदर गोलियुनि जो खाज बणायो वियो। वारसनि मूजिबि नौजवान जी कुछ ॾींहं अॻु शादी थी हुई। साहुरनि ॾांहुं वयल हुयो। राति ॻोठ मोटी आयो त घर में अणॼातल हथिया बदन गोली हणी फरार थी विया। ऐं अॻूणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप न्यू इम्पार्शियल प्राइमरी बि खटी वरिती। अमेरिकी मीडिया मौसूल ट्रंप खे गॾियल क़ौमनि जी अॻूणी नुमाइंदे निक हेली ते केतिरनि ई हज़ारनि जे वोटनि जी सरसी हासिल थी वई। निक हेली खे शिकस्त ॾियण खां पोइ डोनाल्ड ट्रंप जे हिकु भेरो ॿीहर रिपब्लिकन सदारती उम्मीदवार बणिजी उभरण जा इम्कान वधीक मज़बूत थी विया।